अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल नाचीज़ अदाकार जावेद खान बलोच सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो ज़ुबैर। दोस्तों तव्हां मूंखे टिकटॉक आईडी ते वॾो मोहबत कयो था, कमेंट कंदा, लाइक कंदा, मूंसां मोहबत कंदा, महिरबानी दोस्तों। तव्हांखे अल्लाह पाक ख़ुशि कंदो, सदाईं ख़ुशि हूंदो। इंशाअल्लाह असां वधीक महिनत कंदासीं टिकटॉक आईडी ते ऐं इन खां वधीक सुरीला मुंहिंजा वीडियो ईंदा अॼु खां बाद। ऐं मुंहिंजो यूट्यूब जी आईडी आहे जावेद बलोची नाले ते, इन खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, घंटी बटन खे दबायो। यूट्यूब जी आईडी आहे जावेद बलोची नाले ते दोस्तों। सिंध सलामत, सदाईं सलामत दोस्त। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल नाचीज़ अदाकार जावेद खान बलोच सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो ज़ुबैर। दोस्तों तव्हां मूंखे टिकटॉक आईडी ते वॾो मोहबत कयो था, कमेंट कंदा, लाइक कंदा, मूंसां मोहबत कंदा, महिरबानी दोस्तों। तव्हांखे अल्लाह पाक ख़ुशि कंदो, सदाईं ख़ुशि हूंदो। इंशाअल्लाह असां वधीक महिनत कंदासीं टिकटॉक आईडी ते ऐं इन खां वधीक सुरीला मुंहिंजा वीडियो ईंदा अॼु खां बाद। ऐं मुंहिंजो यूट्यूब जी आईडी आहे जावेद बलोची नाले ते, इन खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, घंटी बटन खे दबायो। यूट्यूब जी आईडी आहे जावेद बलोची नाले ते दोस्तों। सिंध सलामत, सदाईं सलामत दोस्त।